गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ आरो प्लांटनि ते कमु कंदड़ पोरियतनि पारां खेनि 2 सालनि खां वठी पघारूं न ॾियण ऐं खेनि रेग्यूलर न करण जे हवाले सां पोरियतनि नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2 सालनि खां असांजूं पघारूं बंदि आहिनि। आरो प्लान जा मुलाज़िम 24 कलाक ड्यूटी बि असां कयूं था, ऑपरेटर बि असां, चौकीदार बि असां। अगरि का बि शइ वञे थी उनजी ज़िम्मेवारी असांजे मथां आहे। असां एहतिजाज करे करे 2 सालनि खां असांखे रुपयो बि न आहे मिलियो। 2 सालनि खां जीअं त असांजूं पघारूं बंदि आहिनि, ड्यूटी बि सारनि जाम ॾेई रहिया आहियूं। तक़रीबन 2 साल गुज़रिया आहिनि, पब्लिक हेल्थ जा चकर पिया कटियूं, DC ॾे बि विया आहियूं, पाक सीज़न में बि विया आहियूं, तॾहिं बि असांजो को मसइलो हल न आहे थियो। असांजे 2 सालनि खां वठी असांजो पघारूं बंदि आहिनि। असांजो मुतालबो आहे त असांखे पघारूं फौरन जारी कयो वञनि ऐं असांखे पको बि कयो वञे। असांजी 2 सालनि खां पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि, जेको असां मुतालबो न कयूं, असां जल्द में जल्द पघारूं मुहैया कयूं वञनि। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ आरो प्लांट जा मुलाज़िम आहिनि जेके गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी उते कमु कराइनि। 2 सालनि खां वठी उन्हनि जूं पघारूं बंदि आहिनि। मुतालबो कयो आहे त असांखे पघारूं जारी करे असांखे रेग्यूलर कयो वञे। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।